बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलौ तरा इदिल मुजरिमूना नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहा इन्ना मूक़िनून। अल्लाह सुब्हानहु व तआला जे बरहक ऐं सच्चे किताब कुरान पाक मां सूरह सजदा मां हींअर मूं तव्हांजे साम्हूं एक आयत करीमा तिलावत कई। इन आयत में रब्बुल आलमीन पंहिंजनि बाननि खे आख़िरत जो मंज़र यादि ॾियारे थो ऐं साले अमल चङनि अमलनि जो शौक़ु ॾियारे थो त दुनिया में नेकीअ जो कमु, भलाई जो कमु, सवाब जो कमु नंढो हुजे चाहे वॾो हुजे उनखे मामूली सम्झी छॾे न ॾियो। नेकियूं गॾु कंदा वञो ऐं ज़हन तव्हांजो इहो हुजे त अञा असां कुझु ई कोन्हे कयो। जेसीं ताईं साह आहे तेसीं ताईं सालिह अमल गॾु कंदो रहे। उहे चङा अमल जानी हुजनि चाहे माली हुजनि, हर लिहाज़ सां अल्लाह ताला खां मदद बि घुरे ऐं चङा अमल कंदो रहे। उहो इंसान क़ब्र में ऐं क़यामत में परेशानी कोन ॾिसंदो। जेको ॾुखे में ॾुखियो ॾींहुं आहे, वॾे में वॾो ॾींहुं आहे, उते अफ़सोस करण खां बची वेंदो। जे न त अल्लाह ताला काफ़रनि जूं रड़ियूं चीखूं ॿुधाए थो, मुजरिमनि जूं दाहूं ॿुधाए थो। जिन दुनिया में सालिह अमल न कया उन्हनि जी अफ़सोसनाक अल्लाह ताला हालत ॿुधाए थो त उन जूं छा छा उन वक़्तु हालतूं हूंदियूं। अल्लाह जे आॾो केॾो पछताईंदा ऐं अल्लाह खे जेके न सुञाण वारा उहे बि सुञाणंदा। फरमाई वलौ तरा इदिल मुजरिमूना नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहा इन्ना मूक़िनून। रब्बुल आलमीन फरमाए तो काश तो मुजरिमन के क़यामत जे ॾींहुं ॾिसी उन्हनि खे ॾिसंदे ख़बर पइजी वेंदी त ही उहे माण्हू आहिनि जिन दुनिया में भलायूं, नेकियूं, अल्लाह जा फ़र्ज़, सवाब जा कम उन्हनि खे ईअं मामूली सम्झी या शक में छॾे ॾिना। चङनि अमलनि जी हुननि ते अहमियत ई कान हुई। अॼु उन्हनि जी हालत ही आहे। फरमाई नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम, रब जे आॾो उहे मुजरिम, उहे ॾोहारी, उहे गुनहगार शर्म खां कंध हेठि करे बीठा हूंदा। रब्बुल आलमीन जे आॾो
हीअं मथे नज़र खणी कोन सघंदा शर्म खां त अल्लाह असांखे पूरो क़ुरान मोकिलियो सम्झाइण जे लाइ। पंहिंजो प्यारो ख़ैर खा मुहसिन इंसानियत मुहम्मद रसूलुल्लाह के मोकिली हिदायत ॾेई रहनुमाईअ जे लाइ। उनखे बि असां कोन सुञातो। हाणे अल्लाह जे आॾो कहिड़ो मथे कंधु खणूं? पोइ कंधु हेठि करियो ऐं पंहिंजे रब खे था पुकारींदा बिना मुहाबे जे, बिना वसीले जे। उहे मुजरिम जेके दुनिया में या अल्लाह के पुकारींदा कोन हा, अल्लाह खां घुरंदे ई कोन हा। जे अल्लाह खां दुआ घुरंदा हा तॾहिं बि वसीले या मुहाबे जे ज़रिए। हाणे अखियुनि सां जॾहिं मंज़र ॾिसंदा जंहिं रब दुनिया में हलायो, उन मौत न उन क़यामत क़ाइम कई आहे। हाणे शक लही वेंदा, मुहाबा वसीला इहे सभु विसरी वेंदा। छा चवंदा? रब्बना अबसरना व समिअना। हे असांजा रब्बुल आलमीन, हे असांजा धणी, असां ॾिठो, असां ॿुधो, यकीन अची वियो आहे, पक थी वई आहे। हाणे असांजो हिकिड़ो मुतालबो आहे अल्लाह, हिकिड़ो मुतालबो, ॿियूं घणियूं दुआऊं बि न, हिकिड़ी दुआ असांजी क़बूल कर। क़ुरान खोले ॾिसो, उहे मुजरिम आहिनि जिन खे अल्लाह तो मुजरिम चवे। उते उन्हनि खे ख़बर पवंदी त मुहाबे ऐं वसीले जी का ज़रूरत ई कोन्हे। ओॾी महिल अल्लाह खे डायरेक्ट पिया सॾींदा। दुनिया में अल्लाह पियो हुकुम फरमाए था, उदऊनी अस्तजिब लकुम। मुंहिंजा बानो मूंखां दुआ घुरो त तव्हांजी दुआ क़बूल करियां। चवंदा न, असीं मुजरिम गुनहगार मथे खां वठी पेरनि ताईं ज़ुल्मनि में ॿुॾा पिया आहियूं, असांजी अल्लाह कोन ॿुधंदो। पोइ दरवेशनि जे ज़रिए, बुज़ुर्गनि जे ज़रिए, सालिहनि जे ज़रिए अल्लाह असांजी ॿुधंदो। अल्लाह जा बनायो तव्हांखे ॿुधायो कंहिं त अल्लाह कोन थो तव्हांजी ॿुधे। मुजरिम खां मुजरिम हुजे, इंतिहाई ज़ालिम काफ़र हुजे, पर अल्लाह खां तो दुआ घुरे, अल्लाह साईं हुनजी ॿुधे थो। ऐं मोमिन खे हमेशह इहो यकीन आहे त अल्लाह बिना मुहाबे, बिना वसीले जे ॿुधे थो ऐं वसीले मुहाबे ते नाराज़ थिए थो। ॾिसो, जिन मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबिलो कयो, जादूगर, इंतिहाई काफ़र, फिरौन जा पूजारी, वरी उन सां गॾोगॾु जादूगर, जादू सिखण बि कुफ़र आहे। जेको माण्हू जादू सिखे थो, जादूअ खे इस्तेमालु करे थो त उहो काफ़र आहे। हिकिड़ो त काफ़र, वरी जादूगर, वरी वॾो जुर्म अल्लाह जे कलीमुल्लाह मूसा अलैहिस्सलाम सां पिया मुक़ाबिलो कनि। पर जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त मूसा हक़ ते आहे, असीं बातिल ते, अल्लाह के सुञातऊं, अल्लाह जे नबीअ खे सुञातऊं। क़ुरान छा थो फरमाए? वउल्किय सहरतु साजिदीन। उहे जादूगर अल्लाह जे आॾो सजदे में किरी पिया। पहिरीं सजदो कंहिंखे कंदा हुआ? फिरौन खे। जॾहिं
अल्लाह के सुञातऊं त सिर्फ अल्लाह के सजदो कयूं। जेके मानू फिकर बेतर कुबे कबर जे आॾो जेरे मोल जे आॾो झुकन पिया सजदा पिया कनि, समझो त इन्हनि जाहिलनि अल्लाह के सुञातो ही कोन्हे। जिन अल्लाह के सुञातो उहे अल्लाह जे आॾो झुकंदा, अल्लाह जे आॾो सजदो कंदा। ऐं छा चवण लॻा, आमन्ना बिरब्बिल आलमीन रब्बि मूसा व हारून। चवण लॻा असां रब्बुल आलमीन खे मञियो आहे, पर इहा हिननि खे अञा ख़बर कान्हे त रब्बुल आलमीन कहिड़ो आहे, कीअं आहे। हिननि त उन हक़ीक़ी रब्बुल आलमीन खे मञियो, पर मता फिरौन जा पूजारी, मता फिरौन सम्झे त रब्बुल आलमीन मूंखे था सम्झनि, तंहिंजे करे इन शक खे दूर करण जे लाइ चवण लॻा रब्बि मूसा व हारून। असां उन अल्लाह ते उन रब ते ईमान आंदो आहे जेको रब मूसा जो ऐं हारून जो रब आहे। माना ॿिए के मुशरिक खे उमेद ई न रहे त ही हाणे के फिरौन जा पूजारी आहिनि। फिरौन ज़ालिम उन्हनि खे वॾी धमकी ॾिनी, तव्हांजा हथ पेर कटींदुसि, बाक़ी जेको धड़ हूंदो उन खे खजनि जे थुड़नि में फांसी ॾेई छॾींदुसि, चीचाए टुकड़ा टुकड़ा करे तव्हांखे मारींदुसि। तव्हां छा सम्झो तव्हीं के ॾाढायो, ही तव्हांजी पाण में सलाह हुई, साज़िश हुई। हिकिड़ी ॻाल्हि हो, बातिल कूड़ जे मथां कूड़ हणंदो आहे, बातिल पंहिंजे बातिल खे लिकाइण जे लाइ इल्ज़ाम बाज़ी कूड़ हणंदो आहे। हाणे जादूगरनि खे घुराई बि पाण, वरी छा घुरिजे, तव्हांजी पाण में हीअ सलाह हुई अवाम ते ग़लति असर विहारण जे लाइ। जादूगरनि खे ख़बर ही असांजा ही टुकड़ा टुकड़ा जे करे त करे सघे पियो, हुनखे ताक़त आहे। अल्लाह बचाए त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी ज़ाहिर हिन जे आॾो असीं कुझु बि कोन सघंदासीं। पर इन जो हिननि खे डपु कोन थियो। जॾहिं रब खे सुञातऊं छा चयूं, इन्ना इला रब्बिना मुनक़लिबून। चवण लॻा फिरौन असांखे तुंहिंजे मारींदे असीं रब्बुल आलमीन ॾे हलिया वेंदासीं। असांजी त अल्लाह वटि वॾी वॾी इज़त थींदी, उन अल्लाह ॾे तोखे बि अचिणो आहे, तोखे हिन ज़ुल्म जी सज़ा मिलंदी। पुछा थींदई त हिननि जो कहिड़ो क़सूर हो जो हिननि खे मारी। अल्लाह ॾे हलणो आहे, असांखे डप ई कोन्हे रब ॾे, जंहिंजे लाइ जंहिं ते ईमान आंदो अथऊं उन ॾे वेंदासीं, असांखे को फिक्र कोन्हे। पर तुंहिंजी उते तबाही थी वेंदई। वमा तनकिमु मिन्ना इल्ला अन आमन्ना बिआयाति रब्बिना लम्मा जाअतना। चवण लॻा फिरौन तूं असां खां वेर इन जे करे रखी थो, तुंहिंजो वेर असां सां, तुंहिंजी दुश्मनी असां सां इन जे करे आहे जो अन आमन्ना बिआयाति रब्बिना लम्मा जाअतना। अल्लाह जो आयतूं, अल्लाह जे कुदरत जूं निशानियूं दलील असां वटि आया आहिनि, उन अल्लाह जे दलीलनि ते असां ईमान आंदो आहे। इन जे करे तूं असां खां वेर रखियो आहे, असीं रब ॾे वेंदासीं, पाणे ख़बर पवंदी। फौरन होॾां मुस्लमान थियनि, जल्दी रब खे सुञातऊं,
त रब उहो आहे जेको बिना वसीले जे मुहाबे जे ॿुधे थो। छा चवण लॻा? रब्बना अफ़रिग़ अलैना सबरा, ओ असांजा रब्बुल आलमीन असांखे तूं सब्र जी तौफ़ीक़ ॾे। अहिड़नि जादूगरनि काफ़रनि जी अल्लाह ॿुधे थो जेके मुसलमान थिया आहिनि बिना वसीले जे, बिना मुहाबे जे। न त ॿ पैगंबर मौजूद आहिनि उन्हनि जे साम्हूं, ईअं कोन था चवनि अल्लाह ही तुंहिंजो कलीमुल्लाह आहे, ही हिन जो भाउ हारून आहे, इन्हनि जे मुहाबे असांजी दुआ ॿुध न। चवंदा अल्लाह असांखे सब्र जी तौफ़ीक़ ॾिजां। फिरौन असांखे मारे, टुकड़ा टुकड़ा करे, धमकाए, जेकी भी तकलीफ़ दे, अल्लाह सब्र जी तौफ़ीक़ तूं ॾिजां। वतवफ़ना मुस्लिमीन, अल्लाह असांजी दुआ इहा आहे त असांखे मुसलमान करे मारजां। तकलीफ़ुनि जी परवाह कान्हे, बुखनि जी परवाह कान्हे, दर बदर थियण जी परवाह कान्हे, पर मुसलमान थी करे मर। तंहिंजे करे मुजरिम क़यामत जे ॾींहुं अखियूं पटींदा, डायरेक्ट अल्लाह खां दुआ घुरंदा। तंहिं करे दुनिया में इंसान अल्लाह खे सुञाणे, नेकियूं गॾु करे, कंहिं बि नेकीअ खे, भलाईअ खे हलकड़ो समझी ऐं पंहिंजूं घणियूं नेकियूं समझी छॾे न ॾे। सही मुस्लिम हदीस पाक जो किताब आहे, जंहिंजो दर्जो सही बुखारी खां ॿिए नंबर ते आहे। उन में हदीस आहे अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां। ही पैगंबर जो जलील क़दर सहाबी आहे। वो फरमाए तो हिकिड़े ॾींहुं मूं घरां वुज़ू कयो, घरां वुज़ू करे अचण बि वॾो सवाबु आहे। जॾहिं ॿाहिरि निकितसि, बाज़ार में अची पहुतुसि, दिल में ही अज़म कयमि ला अल्ज़मन्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला अकूनन्न मअहू यौमी हाज़ा। मूं चयो अॼु ॾींहुं पूरो आऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु गुज़ारींदुसि। पाण जिथे बि हूंदा आऊं अॼु पाण सॻोरनि सां गॾु रहंदुसि। इहो इरादो करे हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे था मिलनि? साहबन के ख़बर ही त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत जेतिरी मस्जिद सां आहे, एतिरी मुहब्बत ॿिए कंहिं जॻह सां कोन्हे। पहिरीं पहिरीं आयसि मस्जिद नबवीअ में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻोल्हियमि, पाण उते कोन हुआ। ॿाहिरि निकितसि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ पुछा ॻाछा कयमि। माण्हुनि ॿुधायो पाण हेॾां हीअं विया पे, होॾां अॻिते वरी ॿियनि खां पुछा कयमि। पुछा कंदे कंदे मदीने खां ॿाहिरि हिकिड़ो बाग हो खजूर जो, उन में मशहूर खूह हो जंहिंखे बेर अरीस चवंदा हुआ। बेर हमज़े खूह वटां आया ऐं पाण वुज़ू कयूं ऐं खूह जो जेको किनारो आहे पाण उन ते वेही पेर मुबारक पंहिंजा हेठि करे ऐं बुकीअ मुबारक तां थोरो कपिड़ो परे परे करे छॾियऊं। ऐं तां उथसि अची सलाम वरायमि। पाण सलाम जो जवाबु ॾिनो, पर वधीक न को मूं ॻाल्हायो न को पाण सॻोरनि ॻाल्हायो। मूं दिलि में इरादो कयो
लअकुनन्न बव्वाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज ताऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरबान थींदुसि। दर ते वेहां थो, जेको ईंदो इजाज़त वठी पोइ छॾींदुसि। अल्लाह जे रसूल जो दरबान थो थियां। इहो एज़ाज़ अल्लाह साईं मूंखे बख़्शे। दरवाज़े वटि वापसि अची वेही रहियसि। सहाबनि जी मुहबत हुई। थोरी देरि न ॾिसंदा हुआ ॿाहिरि, ख़बर न आहे किॾां विया, तलाश में लॻी वेंदा हुआ। ऐं जंहिंजो जहिड़ो मर्तबो आहे उहो अमल में ओतिरो वधीक हो। ईअं न त ठल हिते उन्हनि खे एज़ाज़ मिलियो आहे। पूरी उम्मत में अबू बकर सिद्दीक़ जो दर्जो छो मथे आहे? अमल सालिह में, चङाईअ में, जानी माली कुर्बानी ॾियण में सभिनि खां अव्वल नंबर हो। अबू मूसा फरमाए तो, दरवाज़े खुड़कण जो आवाज़ थियो। मूं चयो मन केरु आहे? चवण लॻो अबू बकर। मूं चयो अला रिसलिक तरस, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछी अचां। आयुसि पाण सॻोरनि वटि। मूं अर्ज़ु कयो त अल्लाह जा नबी अबू बकर आयो आहे, इजाज़त घुरे थो, इजाज़त ॾियांसि। पाण फरमायो अबू मूसा, अबू बकर जे लाइ दरवाज़ो खोल, इजाज़त ॾींसि। पर फबशिरहु बिल जन्नह, बिश्त जी मुबारक ॾींसि। अबू बकर तोखे बिश्त जी मुबारक मुहम्मद थो ॾे। दरवाज़ो खोलियमि, अबू बकर खे मुबारक ॾिनमि। अल्लाह जे नबी तोखे मुबारक ॾिनी आहे। त अबू बकर चवणु लॻो अल्हम्दुलिल्लाह। अबू बकर सिद्दीक़ आयो। गौर कजो छा ताबेदारी हुई। अबू बकर सिद्दीक़ आयो, अची सलाम वराए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साॼे पासे वेठो। ॾिठाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं वेठा आहिनि। जांचे ॾिठाई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बुकीअ मुबारक तां कपिड़ो हटियो पियो आहे। कोन पुछी त छाजे करे ही आहे, हवा वठण लाइ या ॿी का हिकमत आहे। अबू मूसा फरमाए तो अबू बकर सिद्दीक़ उहें ही पंहिंजा पेर लटकाए पंहिंजी बुकीअ तां बि ओतिरो कपिड़ो हटाए छॾियो। इएं करियां जो मुहम्मद रसूलुल्लाह करे थो। छो उम्मत जो ॿियो को मुर्शिद कोन्हे, ॿियो को इमाम कोन्हे, ॿियो को आका रहबर कोन्हे। अल्लाह फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। तई मुहम्मद रसूलुल्लाह वारो नमूनो इख्तियार करियो। कई तव्हां ॾिठा हूंदा जेरा या फोटन में चवंदा ही हिन जो पीर जो वॾो ख़लीफ़ो आहे। ॾिसंदव ॾाढ़ी कटियल हूंदी न मुर्शिद जी, त उन वॾे ख़लीफ़े जी ॾाढ़ी कटियल हूंदी, टोपी फिरल हूंदी न, त मुरीद बि पंहिंजी टोपी फिराए छॾंदो। हर पूरी ॻाल्हि जीअं मुर्शिद थो करे। ऐं वरी मुक़लिद बि इएं जीअं असांजा इमाम कनि था उहे करियूं, चाहे हदीस जे ख़िलाफ़ उन्हनि जी ॻाल्हि हुजे। हीअ सभु जेका आहे शख़्सियत परस्ती आहे। मखलूक में अल्लाह ताला पंहिंजे लाइ मुहम्मद रसूलुल्लाह खे मुक़ररु कयो आहे। बसि त अबू बकर सिद्दीक़ छो ईअं कयो त अल्लाह फरमादो पैगंबर वारो नमूनो इख्तियार कयो। असांजी अहिड़ी हालत आहे जो ॻाइणनि जा नमूना इख्तियार कंदासीं, फनकारनि जा नमूना, अदाकारनि जा नमूना इख्तियार कंदासीं। जीअं हुन जी कटिंग हूंदी,
जीअं हुननि जो लिबास हूंदो, जीअं हुननि जो तरीक़ो हूंदो, नंढो वॾो उन्हनि जो नकुल पियो करे। पोइ का ख़बर कान थी पवे त मुवहिद कहिड़ो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह जो ताबेदार केरु आहे, का ख़बर ई कान्हे। अहिड़ी पंहिंजी सीरत बनाए वेठा आहियूं, लिबास बनाए वेठा आहियूं, शिकिल बनाए वेठा आहियूं, जो हर जाइ ते फिट थियो वञे। हर जाइ ते जिथे हुजूं, कंहिं दरगाह में वेठा आहियूं तॾहिं बि ख़बर कान्हे त इन्हनि जो आहे या ॿियनि जो आहे। कंहिं रिछ कुते जी वेड़ ते शिकार भले मिरूअ जो हुजे, चाहे किथे पिट थींदी हुजे, ख़ैरात खाइण में बि फिट थियो वञूं, त चालीहा टीजा न्याद खाइण में उते बि ख़बर कान थी पए त हीउ कहिड़ो आहे। हर जाइ ते फिट थियो वञूं, पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबनि जी इहा ई जो फरमाए थो, तारिफ़ुहुम बिसीमाहुम, उन्हनि जे मुहांडे मां तोखे ख़बर पइजी वेंदी त ही अल्लाह जा पूजारी आहिनि ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जा ताबेदार आहिनि। त मुंहिंजा दोस्तो, अबू मूसा फरमाए थो त मुंहिंजे भाउ बि घर वुज़ू पे कयो, दिलि में ख़्यालु आयो त भाउ मन अची वञे, अल्लाह उन जो भलो करे, हीअ एज़ाज़ मन उनखे मिले, इहो मुंहिंजो दिलि में ख़्यालु हो। ऐं जल्दी निकितसि, भाउ वुज़ू घर कयो पे। सबके पंहिंजो अज़ीज़ वणंदो आहे, जीअं एतिरे में दर ठुड़कियो। वरी मूं चयो तर्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु खां पुछा कमु, पाण फरमायूं त इनखे जन्नत जी मुबारक ॾे, इजाज़त ॾेसि। दर खोलियमि त उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जन्नत जी मुबारक ॾिनमांसि, चवणु लॻो अल्हम्दुलिल्लाह। वरी बि मूंखे भाउ जो ख़्यालु आयो, दरवाज़ो बंदि करे छॾ में, मन भाउ अचे भलाई हुनजी थिए। दरवाज़ो खुड़कियो, मूं चयो केरु? चवणु लॻो उस्मान बिन अफ़ान। मूं जो तर्स अल्लाह जे नबीअ खां पुछी अचां। पुछियमि, पाण फरमायो उस्मान खे जन्नत जी मुबारक ॾे, पर चेसि तो ते दुनिया में वॾा आज़माइशूं फितना ईंदा, तकलीफ़ूं ईंदई। दरवाज़ो खोले जन्नत जी मुबारक ॾिनमांसि, चवणु लॻो अल्हम्दुलिल्लाह। मूं चवां त अल्लाह जे नबी फरमाए दुनिया में वॾियूं तकलीफ़ूं ईंदई। ईअं कोन चवणु लॻो हेॾा जिहाद, हेॾियूं सखावतूं, अञा तकलीफ़ूं, न न, छा चवणु लॻो अल्लाहुम्मा सब्रा, ए अल्लाह वो टाइम अचे मूंखे तूं सब्र जी तौफ़ीक़ ॾिजां। वल्लाहुल मुस्तआन, मुंहिंजो मददगार अल्लाह आहे। पैगंबर मौजूद आहे, उन जे मुहाबे न त अल्लाह इन जे मुहाबे मुंहिंजी मदद कजां, सब्र जी तौफ़ीक़ ॾिजां। न को पंहिंजे अमलनि खे ॾिठई, माना राति ॾींहं अमल गॾु करणा आहिनि, मदद अल्लाह खां घुरणी आहे। अल्लाह पाण सभिनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।